वेलकम टू क्लासरूम। भली करे आया, खुश आमदीद। अवां सभिनी जो स्वागत। सवालनि जवाबनि जो क्लास, बेशुमार सुवाल अची गॾु थिया आहिनि, उनजा जवाब ॾींदासीं। ऐं सभ खां अॻु अहम हिकिड़ो सुवालु, अहम इन करे जो तमामु अहम माण्हू वटां आयो आहे। मां नालो ॿुधाइणु मुनासिबु नथो सम्झां। पाण प्रोफेसर आहिनि ऐं मां उन्हनि जी ॾाढी इज़त कंदो आहियां, एतिराम कंदो आहियां, पढ़ियल लिखियल आहिनि। सुवालु पुछणु हर कंहिंजो हक़ु आहे। हिकु दफ़ा ॿ दफ़ा असांजी पाण में मुलाक़ात थी आहे। तमामु पढ़ियल लिखियल माण्हू, तमामु पढ़ियल लिखियल माण्हू। चयो अथऊं त तव्हां क्लासरूम में महात्मा गौतम बुद्ध जो ज़िक्र छो कंदा आहियो? असांजा नौजवान उन्हनि खे छा तव्हां भिक्षु करणु था चाहियो या गौतम जा पोइ लॻ करणु था चाहियो? मतिलबु साईं जे सुवाल जो इहो ई आहे। मूं अर्ज़ु कयो त नालो खणणु मुनासिबु न आहे। साईं, हिन क्लासरूम में महात्मा गौतम बुद्ध जो नालो खणूं था। सॉक्रेटिस, सुकरात, उनजो नालो खणूं था। अरस्तू जो नालो खणूं था। फिथागोरस जो नालो खणूं था। हमूरबीअ जो नालो खणूं था। मूंखे ॻाल्हि अवल त सचपच सम्झ में न आई त महात्मा गौतम बुद्ध जे नाले खणण सां छा थो थिए। उहो त नॉन वायलेंट, हुन कॾहिं बि खून ख़राबे जो प्रचार कोन कयो। उहो त तमामु अमन पसंद ऐं मोहबत जी ॻाल्हि करण वारो, नफ़रत खे दिलि मां कढी ॿाहिरि उछलण वारो, मिठ मोहबत जो सबक़ु ॾियण वारो, गॾु ज़िंदगी गुज़ारण, गॾु ज़िंदगीअ सां गुज़ारण खां पोइ गॾु मरण जो दर्स ॾियण वारो, कंहिंखे सुख नथा ॾेई सघो त ॾुख न ॾियो, इन क़िस्म जूं ॻाल्हियूं करण वारो। हाणे उनजो ज़िक्र जेकॾहिं असां पंहिंजे हिन क्लासरूम में कयूं था ऐं असांजा नौजवान जेकॾहिं ॿुधनि था त साईं घटि में घटि मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई त ऐं इन ॻाल्हि ते एतिराज़ छो कयो। आई एम एट लॉस। छो जो ज़हीन तरीन दुनिया में जेके माण्हू अला साईं ख़लकिया, गौतम बुद्ध उन्हनि मां हिकु। ऐं अॻे हैरत थींदी हुई, हाणे हैरत नथी थिए त दुनिया जे कंहिं बि कुंड कुड़छ में तव्हां वञो, हिन तरफ़ तव्हां चीन जे तरफ़ हलिया वञो, जापान, कोरिया, मलेशिया, सिंगापुर, बैंकॉक, हांगकांग, हेॾो तव्हां अमेरिका हलिया वञो, नॉर्थ अमेरिका, साउथ अमेरिका, कैनेडा हलिया वञो, तव्हां मुख़्तलिफ़ मज़हबनि जा, अक़ीदनि जा माण्हू तव्हांखे मिलंदा। जेकॾहिं उन्हनि सां तव्हांजा सुठा रिलेशनशिप्स आहिनि, यानी की सुठनि मां मुराद आहे त सुञाणप सुठी आहे, तव्हां कंहिं लेक्चर ते विया आहियो या कंहिं सेमिनार में पार्टिसिपेट करणु विया आहियो, उन्हनि तव्हांखे पंहिंजे घर घुरायो आहे कंहिं चांहि ते या मानीअ ते। अॻे हैरत थींदी हुई, पोइ आहिस्ते आहिस्ते मूंखे पोइ हैरत इहा बंदि थी वई, छो जो मूं ऑलमोस्ट हर पढ़ियल लिखियल माण्हू जे घर में महात्मा गौतम बुद्ध जी मूर्त ॾिठी, शबी फेस। हाणे हुननि जा अक़ीदा मुख़्तलिफ़, बिल्कुलु सभिनी जा मुख़्तलिफ़। को बि 100% बुद्ध धर्म जो पोइलॻ कोन हो, पर हू ॾाढी अक़ीदत ऐं इज़त सां महात्मा गौतम बुद्ध जो ज़िक्र कंदा हुआ।
छो उनजी शख़्सियत उनजूं ॻाल्हियूं ई अहिड़ियूं आहिनि हैरत अंगेज़। ऐं ॿी साईं जेका ॻाल्हि मां अर्ज़ु कयां, तव्हां पाण प्रोफेसर आहियो, तमामु घणो पढ़ियलु लिखियलु आहियो, साईं इहे जेके अॼुकल्ह गैजेट्स निकिता आहिनि, इंटरनेट ते हलिया था वञनि, गूगल खोले था वेही रहनि असांजे नंढड़ा नंढड़ा नौजवान, को दुनिया जो शख़्स सुठो या बुरो सभिनी खे खोले वेही था रहनि, रुगो ॻाल्हि ॿुधण जी हुननि खे देरि आहे। हींअर हिन दुनिया में का शइ कंहिंखां लिकल कोन्हे, कंहिं क़िस्म जी का शइ कंहिंखां लिकल कोन्हे। तंहिंजे करे असां गौतम बुद्ध खे लिकाईंदासीं, ॿियो कंहिंखे लिकायूं? गौतम बुद्ध बि लिकायूं, उन्हनि जे बारे में न ॿुधायूं। असां सॉक्रेटिस जे बारे में न ॿुधायूं, छो जो सच जे लाइ हुन ज़हर जो प्यालो पीतो, उनजी ॻाल्हि बि असां उन्हनि खे न ॿुधायूं। केसि ताईं असां लिकाईंदासीं? हाणे लिकाइण वारी ॻाल्हि सां ख़तमु थी वई, ॿारनि खे पाण ख़बर पइजी थी वञे। असां हुननि खे ॿुधायूं न ॿुधायूं, माउ पीउ हुननि खे ॻाल्हि ॿुधाइनि न ॿुधाइनि, टीचर्स हुननि खे ॻाल्हि ॿुधाइनि न ॿुधाइनि, इहा जेका मोबाइल फ़ोन जेका निकिती आहे या कंप्यूटर्स जेके निकिता आहिनि, उन्हनि में इंटरनेट जे थ्रू जेकी उन्हनि जो कनेक्शन सॼी दुनिया सां थी वई आहे, उनखे सभु ख़बर आहे। तंहिंजे करे हथ अदब जा ॿधी माफ़ी जो तलबगार आहियां। ऐं हिकु ॻाल्हि जी मां वरी बि मुनासिबु नथो सम्झां, पर चवणु मां ज़रूरी थो सम्झां त महात्मा गौतम बुद्ध वॉज़ नॉट बैड मैन, ॾाढो सुठो हुयो। जंहिं कॾहिं बि इंसान खे कंहिं बि हवाले सां ॿिए इंसान खे क़तलु करण जी इजाज़त न ॾिनी, ऐं न इन ॻाल्हि जो कॾहिं ज़िक्र कयो त जेकॾहिं हिन खां उहो कमु थी वञे त हुनखे क़तलु करे छॾियो। हुन कॾहिं हिन क़िस्म जी ॻाल्हि कोन कई। घटि में घटि मूं फ़क़ीर तमामु घटि अणपढ़ियल आहियां, जेतिरो मूं महात्मा गौतम बुद्ध खे पढ़ियो आहे, मूंखे किथे बि हुन जे सॼे किरदार में, हुन जे ॻाल्हियुनि में वायलेंस, ब्लड शेड, इन क़िस्म जी ॻाल्हि मूंखे नज़र कोन आई। तंहिंजे करे मां हिन क्लासरूम में महात्मा गौतम बुद्ध जो ज़िक्र कंदो आहियां। साईं ॿियो सुवाल कोन्हे, ॿियो सुवाल त कोन्हे, पर हे 9 तारीख़, टियों ॾींहुं, मई जी अॼु 10 तारीख़ 2007, काल्ह की अख़बार में डान में हिकिड़ी ख़बर आई जेका बार बार ईंदी थी रहे। इन क़िस्म जूं ख़बरूं ईंदियूं थी रहनि, का नई ख़बर कोन्हे, पर हिन क़िस्म जी जॾहिं रिपोर्ट जी सूरत में का ख़बर थी अचे, हे रिपोर्ट आहे बाक़ाइदे चेन कालमनि जी, बाक़ाइदे पोएं सुफ़े ते इहा रिपोर्ट आहे जेका छपियल आहे। त सिंध में हिंदू ॿारड़ियुनि खे ज़ोरीअ मुस्लमान थो कयो वञे। हुन में बार बार सीता जो ज़िक्र आयो, का सीता वीचारी नंढड़ी का ॿारड़ी आहे, विझड़ाई में हुनखे मुस्लमान कयो अथऊं। ऐं एॾी ढिनल हुई जो हुन पंहिंजे माउ पीउ खे हथ ॿधी अदालत में चयो, तव्हां महिरबानी करे मूंखे विसारे छॾियो, छो जो हुन माउ पीउ खे ॾाढा दड़का पई ॾिना उन्हनि माण्हुनि जिन हुनखे मुस्लमान कयो हो। दड़का पई ॾिनो त असां तव्हांखे नीस्त नाबूद करे छॾींदासीं जेकॾहिं तव्हां अदालत में विया आहियो। पर हुनजे बावजूदि उहे अदालत में विया त छोकिरीअ खे पुलिस प्रोटेक्शन में उन सां गॾु उहे माण्हू बि जिन छोकिरीअ खे खयों हो अदालत में वठी आया। इहे सभु ॻाल्हियूं हुन रिपोर्ट में लिखियल आहिनि। आई हैव द रिपोर्ट विद मी। बाबा 2 मिंट आहिनि, ठीकु आहे, 2 मिंटनि जो इशारो थियो आहे। आई हैव द रिपोर्ट, हीअ डान जी रिपोर्ट आहे। आई हैव द रिपोर्ट, मां आणंदी आहे पाण सां।
ये सभु ॻाल्हियूं हुन में लिखियल आहिनि जेके मां तव्हांखे नटशेल में नंढियूं करे ॿुधायां थो पियो। उन छोकिरी वीचारी एॾी ॾिनल हुई ऐं पीउ माउ सां हुनखे एॾी मोहबत हुई हुन सीता खे, बसि मूंखे विसारे छॾियो, सम्झो त मां मरी वई आहियां। छा थो करे सघिजे? ॾुख जी ॻाल्हि आहे, ॾुख जी ॻाल्हि आहे। इन ॾुख जे बारे में उन ॾुख मां पैदा थींदड़ सुवाल जेके ज़हन में अचनि था ऐं माण्हुनि खे आया आहिनि, उन्हनि जी थोरी छंड छाण कंदासीं रिसेस खां पोइ। रिसेस तां फ़क़ीर जी वापसी। रिसेस खां अॻु सीता जी ॻाल्हि पे कईसीं, रिपोर्ट आई आहे साईं, ऐं इहा ॻाल्हि मां ॿुधाए छॾियां त हीअ रिपोर्ट डॉन में पब्लिश थियण खां पोइ सॼी दुनिया जे मेजर वॾियूं वॾियूं जेके अख़बारूं आहिनि, उहो अमेरिका खां वठी वेंदे चीन ऐं जापान ताईं, उन्हनि में शाया थी आहे। हाणे इन ख़बर शाया थियण खां पोइ पाकिस्तान जो नामियाचार कहिड़ो थियो हूंदो? सुवाल आहे। पाकिस्तान जो नामियाचार कहिड़ो थियो हूंदो? ऐं इन सां जिन इहा हरकत कई, जो नंढड़ी ॿारड़ीअ खे खणी वञी ज़ोरीअ मुस्लमान कयूं, इन सां इस्लाम जी साख कीअं वधी? सुवाल था पुछनि माण्हू, मां नथो पुछां, मुंहिंजे थ्रू सुवाल था पुछनि, माण्हू था पुछनि त साख कहिड़ी वधी? पाकिस्तान जो नामियाचार ऐं इस्लाम जी साख तव्हां कीअं वधाई? ऐं ॿियो सुवाल था पुछनि, अॼुकल्ह ॾाढा ज़हीन थी विया आहिनि नौजवान, सुवाल था पुछनि त इहा कहिड़ी माजरा आहे साईं, जो फ़क़ति हिंदू छोकिरियूं मुस्लमान थियूं थियनि, छोकिरा मुस्लमान थियनि ई कोन था। बाबा हिकिड़ी 10, 12, 15 सालनि, 16 सालनि, 18 सालनि जी छोकिरी, हुन कहिड़ो एॾी सारी स्टडी कई जो मुतासिर थी, छोकिरे छो न कई? साईं पुछनि था सुवाल। ईअं करण सां तव्हां न त मुल्क जो नामियाचार था कयो ऐं न तव्हां इस्लाम जो नामियाचार था कयो। इस्लाम जी साख खे तव्हां धकु था हणो। तव्हां महसूसु नथा कयो, जेकॾहिं कयो था त तव्हां हुनजो एतिराफ़ नथा कयो, तव्हांजे इन्हनि हरकतुनि जे करे इस्लाम जी साख खे धकु थो लॻे। माण्हू आङिरियूं था खणनि। मर्ज़ी वारा आहियो, इहो कमु तव्हां जारी रखो। असां फ़क़ीरनि ते एतिराज़ कंदा रहंदासीं, पंहिंजी मर्ज़ी सां थिए। यस, दुनिया जे हर शख़्स खे, हर अक़ीदे जे शख़्स खे, हर मज़हब जे शख़्स खे, मां नाला नथो खणां छो जो कुझु मज़हबनि में पंहिंजो मज़हब छॾे ॿिए मज़हब में वञण जी इजाज़त कोन्हे। जेकॾहिं तव्हां ईअं कंदो तव्हांखे क़तल करे छॾींदा। हर शख़्स खे इहा इजाज़त हुअणु घुरिजे, छो जो पैदा जंहिं महिल ॿारु थिए थो त हुनखे नंढपण में जॾहिं हुनखे होश हवास कोन्हे, तॾहिं हुनखे माउ पीउ पंहिंजो मज़हब ॾियनि था, रस्म रवाज सभु कुझु करे हुनखे ॾियनि था। ॿारु जॾहिं वॾो थो थिए 3-4 सालनि जो, वधीक बि न, तव्हां हुनखे पंहिंजी मर्ज़ीअ जी कमीस पारायो, बूट पारायोसि, निकर पारायोसि, उते ई दुकान में छड़ी हणी किरी पवंदो, चवंदो न मूंखे हीअ कमीस घुरिजे, मूंखे हे बूट घुरिजे। जॾहिं ॿारु पंहिंजी मर्ज़ीअ जो बूट वठी सघे थो, पंहिंजी कमीस वठी सघे थो,
त उहो ॿारु जॾहिं वॾो थो थिए त उहो सोचे थो, इहो कुदरत जो कानून आहे त सोचींदो, ऐं उहो सोचे थो त पोइ उनखे बि हक़ु हुअणु घुरिजे त वॾो थिए ऐं पंहिंजो फ़ैसिलो पाण करे त मुंहिंजो अक़ीदो कहिड़ो हुअणु घुरिजे। इहे ॻाल्हियूं इन करे थियूं निकिरनि छो जो तव्हां इन क़िस्म जूं हरकतूं था कयो। पंहिंजी मर्ज़ी सां छोकिरी हिकु दफ़ो, हिकु छोकिरी न 1000 छोकिरियूं हिकु महिल अची चवनि त असां ॾाढियूं मुतासिर थिया आहियूं ऐं पंहिंजी मर्ज़ी सां मुस्लमान थियूं थियूं, बिस्मिल्लाह रहमान रहीम, ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। पर इहो ज़ोरी खणणु, किडनैप करणु, भॼाए वञणु, गन पॉइंट, हीअ सॼी दुनिया में काॾे हुई ख़बर? हीअ ख़बर, दिस न्यूज़ इट हैज़ बिन पब्लिश्ड ऑल ओवर दी वर्ल्ड, सॼी दुनिया में। तव्हां वटि ॻोठ में नंढड़े में वेठा हो न, तव्हां हुन में ॾाढा सुखी आहियो अंदरि, त तव्हांखे कंहिं क़िस्म जो डपु ड्राव कोन्हे। पर जेको हिन सॼे मुल्क खे तव्हां धकु था हणो न, सिंध खे धकु था हणो ऐं पंहिंजे अक़ीदे खे धकु था हणो, उनजो तव्हांखे अंदाज़ो कोन्हे। मूंखे त शक आहे त तव्हां पढ़ियल बि न आहियो जेके हिन क़िस्म जूं हरकतूं कयो था। छॾियूं था हिन ॻाल्हि खे, तव्हां पंहिंजी रविश जारी रखो, फ़क़ीर पंहिंजी रविश जारी रखंदा। जेका ॻाल्हि ग़लति हूंदी उनखे ग़लति चइबो, जेका ॻाल्हि सही हूंदी भले तव्हांखे न वणे, असां उनखे सही चवंदासीं ऐं साबित कंदासीं, रोज़ चवंदासीं न, साबित करे ॾेखारींदासीं त इहा ॻाल्हि हीअं सही आहे। तव्हांजी मर्ज़ी जेका ॻाल्हि तव्हां कयो था। हाणे से सुवाल अशोक कुमार हिकिड़ो सुवाल पुछियो आहे, अशोक कुमार हिकिड़ो सुवाल पुछियो आहे, अगरि इंसान ख़ालिक ऐं मालिक क़ादिर अला साईं जेके नाला आहिनि उनजी मख़लूक आहिनि त पोइ फ़िरके वारियत छो? माना फ़िरकनि में छो मटिजी विया आहिनि माण्हू? अशोक, हिन खां अॻु डॉन जी रिपोर्ट जे बारे में मूं कुझु अर्ज़ु पियो कयो, थोरी देरि लाइ सोचियो त जेकॾहिं ॿिन्ही धुरियुनि जो, जेके छोकिरीअ खे खणी विया ऐं जिन जी छोकिरी हुई, इन्हनि जो अक़ीदो हिकु हुजे हा, त पोइ छा थिए हा? पोइ इन ॻाल्हि खे हिकिड़ी ॿी सूरत मिले हा, ॿियो ॾिसण लाइ एंगल मिले हा इन ॻाल्हि खे। ॻाल्हि साॻी हुजे हा, हिकिड़े मर्द हिकिड़ी नंढड़ी छोकिरीअ खे, नाबालिग खे खणी वियो, इहो थिए हा किडनैपिंग, अगवा करणु। हाणे हे जेको हुयो हिन में अगवा बि आहे ऐं मज़हब मटाइणु, इहे ॿ ॻाल्हियूं हुन ते लॻल आहिनि। पर हे तव्हांजो सुवालु जेको आहे त जेकॾहिं सभु कुझु हिकु हुजे हा, ऐं हिकु छो न आहे? तव्हांजो सुवालु एक्चुअली इहो आहे त हिकु छो न आहे? बाबा ख़ालिक मालिक जंहिं हिन सॼी काइनात खे पैदा, हिन जहिड़ियूं हज़ारे अणगणत, आउट ऑफ प्रोपोर्शन, कंहिंखे का ख़बर ई कोन्हे, कैलकुलेट तव्हां नथा करे सघो, एतिरियूं हे काइनातूं आहिनि। उन्हनि खे हलाइण वारो, उनखे एडमिनिस्टर करण वारो, उनखे फंक्शनल करण वारो, उन सिस्टम खे रखण वारो हिकु आहे। छो जो ॿ क्रिएटर कॾहिं कोन थींदा आहिनि। पेंटिंग हिकु ठाहींदो, शाइरी क्रिएशन जो कमु आहे, हिकिड़ो शाइर हूंदो, ॿ शाइर गॾु वेही शाइरी न कंदा। इहे कुदरत जा कानून ठहियल आहिनि। स्कल्पचर ठहंदो, माइकल एंजलो स्कल्पचर थो ठाहे त हू पाण ठाहींदो, 2 माण्हू 4 माण्हू गॾु थी न ठाहींदा। हिकु त उहो क़ादिर मालिक ख़ालिक अला साईं जेको नालो इंसान खे सम्झ में आयो, लखे सालनि खां उहो हुनखे ॾींदो आयो।
न फ़क़ति हुननि उनखे नाला ॾिना पर उन नाले सां गॾु उहो पाण खे अलॻि कंदा विया हिक ॿिए खां। जेतोणीकि कुदरत जे हिसाब मुताबिक़ हुन पहिरियों ई हिसाब रखी छॾियो हो। रंग, नस्ल, ज़बानूं, कद, बुत, काठ, जीअं अफ्रीका जा माण्हू ऐं स्कैंडिनेवियन जे कंट्रीज़ जा माण्हू हिक ॿिए खां सफ़ा मुख़्तलिफ़, हिकिड़ा सफ़ा बर्फ़ जहिड़ा अछा, हिकिड़ा सफ़ा कारा, भंवर जहिड़ा कारा, हिकिड़ा अहिड़ा, इहे सभु हुन पैदा कया आहिनि। के नंढा, के वॾा, के सांवरा, के पीले रंग जा, इहे सभु हुन पैदा कया आहिनि। तंहिं हूंदे बि उहो सभु गॾु आहे। पर जॾहिं एक खे अनेकनि बेशुमार नाला ॾियणु शुरू कया, न फ़क़ति नाला हुनखे ॾिनऊं पर उन नालनि जे चोगिर्द उन्हनि हिकिड़ी दीवार ठाहे छॾी, इनविज़िबल वॉल हिकिड़ी ठाहे छॾी। उन वॉल में हुननि पाण खे कंसॉलिडेट करे छॾियो ऐं चयूं त असां जेको उन ख़ालिक ऐं मालिक जे बारे में सोचियो आहे उहो ई करेक्ट आहे। साॻी ॻाल्हि पासे वारे, हुन बि पाण खे हिकिड़ी दीवार ॾेई छॾी। हुन चयो त न, जेकी मां सोचां थो उन ख़ालिक ऐं मालिक जे बारे में, दैट इज़ एब्सोल्युटली राइट, दैट इज़ करेक्ट। उन में का फेर घेर नथी थी सघे। ऐं अहिड़े ई नमूने हिकिड़ो टियों ग्रुप, टियां माण्हू, उन्हनि वरी उनखे पंहिंजे ख़ालिक खे, पंहिंजे मालिक खे पंहिंजे एंगल खां, पंहिंजे व्यू पॉइंट खां सम्झो, सम्झण जी कोशिशि कई ऐं उनखे हिकिड़ो नालो बि ॾिनऊं। वरी बि हिकिड़ी भित ठाहे वेही रहिया। हाणे हीअ दुनिया उन्हनि अनेक भितियुनि में, सर्किल्स में जेके वेठा आहिनि, उनखे छा असां चऊं, कोट चऊं, किलो चऊं, फसील चऊं, जंहिंमें उन्हनि पाण खे बंदि करे छॾियो आहे ऐं सम्झनि था त असां जेको क़ादिर ऐं ख़ालिक खे, पंहिंजे मालिक खे असां जेको सम्झियो आहे, उनखे असां जेको डिफाइन कया आहियूं, असां करेक्ट आहियूं। पोइ हर माण्हू पाण खे करेक्ट थो सम्झे ऐं उन करेक्ट सम्झण में ऐं पाण खे उत्तम थो सम्झे, पंहिंजी सोच खे उत्तम थो सम्झे, पोइ पाण में क्लैश था थियनि। बाबा 2 मिंट, पोइ पाण में हुननि जा क्लैश था थियनि। उहे क्लैश बि अॻे त नंढा वॾा थींदा हुआ, पर हाणे त न्यूक्लियर वॉर सां गॾु था थियनि पिया, जंगो जदल था थियनि पिया। फ़क़ति इहा ॻाल्हि साबित करण लाइ त जेको असां पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक जे बारे में सोचियो आहे उहो ई सही आहे। पर हिकिड़ी ॿी हक़ीक़त बि आहे, उनजे लाइ अलॻि करे कंहिं प्रोग्राम में ॻाल्हाइबो, उन ते सोचबो बि। ऐं उहो हूंदो तारीख़ जे हवाले सां। त तारीख़ में अॼु ताईं हज़ारे लखे सालनि खां जेके बि जंगियूं मज़हबनि जे नाले में थियूं आहिनि या अक़ीदनि जे नाले में थियूं आहिनि, तव्हां गौर सां पढ़ी ॾिसो। उन्हनि तारीख़ुनि में बिटवीन द लाइन्स कुझु लिखियलु हूंदो आहे, जेको तव्हांखे पंहिंजे ज़हन सां पढ़णो पवंदो। न कंहिं कॉलेज में, न यूनिवर्सिटी में, न को टीचर तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झाए सघंदो त बिटवीन द लाइन्स कीअं पढ़िजे। इहो आर्ट आहे जेको तव्हांखे पाण पंहिंजे अंदरूं पैदा करिणो पवंदो। नंढिड़ो मिसाल मां तव्हांखे ॾियां त मुग़ल बादशाहनि ऐं राजपूत बादशाहनि, यानी हिंदू बादशाहनि, राजाउनि हिंदुस्तान में महल माड़ियूं ठारायूं, किला ठारायूं, बाग़ बाग़ीचा ठारायूं, ॾाढो सुठो कयूं। माण्हुनि जे लाइ छा ठारायूं? हाणे लिखियलु कोन्हे तारीख़ में, लिखियलु इहो ई आहे त बाग़ बाग़ीचा ठारायूं, किला ठारायूं, फुआरा हणायूं, गुलकारियूं कयूं, खाधा पचाइण जा नवां नवां तरीक़ा इंट्रोड्यूस करायूं। यस बाबा, चवंदा वाइंड अप कयो। इहो सभु कुझु दुरुस्त आहे, दैट इज़ एब्सोल्युटली राइट। इहो पर सुवाल तो असांजो इहो पैदा थिए, इन बिटवीन तो सुवाल अचे त माण्हुनि जे लाइ उन्हनि छा कयो? उन जे लाइ स्कूल खोलियूं, कॉलेज खोलियूं, यूनिवर्सिटियूं खोलियूं, दर्सगाहूं खोलियूं, हुनर जी सिख्या लाइ दर्स खोलियूं। छा कयो हुननि आम माण्हू जे लाइ? इहो बिटवीन द लाइन्स तव्हांखे पढ़णो पवंदो, वरना कंहिं किताब में लिखियलु कोन्हे। रिसर्च था वठूं।
रिसेस तां फ़क़ीर जी वापसी। सुबुह अशोक रिसेस खां अॻु अव्हां जे सुवाल जो ज़िक्र पियो हलियो त उहो ख़ालिक त हिकिड़ो आहे, पर उन ख़ालिक छो जो उन जी अज़मत ई एॾी आहे, उहो एॾो विशाल आहे, ओॾो बेअंत आहे जो ईअं थियणो हो ऐं ईअं थींदो रहंदो। हर को उनखे पंहिंजे एंगल खां सम्झण जी कोशिशि कंदो, ॿुधल ॻाल्हि खे ॿुधंदो, के मञीदा बि उन ॿुधल ॻाल्हि खे, पर हिकिड़ी हुरा खुरा अंदरि रहंदी इंसान जे। हीअ जेका मिस्टिसिज़म या सूफ़ीज़म जेका आहे, इहो इन हुरा खुरा जी पैदावार अथव त उहो आहे केरु जंहिं असांखे पैदा कयो आहे। हिन हयाती खां असां किथे हुआसीं, हिन हयाती खां पोइ असां किथे हूंदासीं, इहा हुरा खुरा अंदरि हलंदी थी रहे। सो इहो बि हुनजो हिकिड़ो ठाहियल त न आहे, पर माण्हुनि पाण ठाहियो आहे, जो डिपार्टमेंट्स अलॻि अलॻि ठाहे छॾिया अथऊं, कंपार्टमेंट्स पंहिंजा पंहिंजा उन्हनि ठाहे छॾिया आहिनि, जंहिंमें हिकु ख़ालिक खे हिकु मालिक खे पंहिंजो पंहिंजो नालो ॾेई, पंहिंजी पंहिंजी शनाख़्त ॾेई उन में बंदि, पाण बि बंदि थी वेठा आहिनि, उनखे बि बंदि कयो अथऊं, ॿियनि बि कयो आहे, टियनि बि कयो आहे, समय हज़ारे लखे सॼी दुनिया में फैलिजी विया आहिनि ऐं रुॻो था विढ़नि पिया इन हद ताईं जो हिकिड़े ई अक़ीदे जा माण्हू एॾनि त डिफरेंट हिसनि में विराइजी विया आहिनि, अक़ीदो हिकिड़ो अथनि, एतिरनि अक़ीदनि में विराइजी विया आहिनि जो रुॻो था विढ़नि वेठा। माण्हू ॿुधंदा आहिनि न त हिंदुइज़म हिकु कोन अथव, अनेक अथव, उन में एतिरा उन में सेक्ट आहिनि हिंदुइज़म में। हिकिड़ा कृष्ण खे मञीदा आहिनि, हिकिड़ा न मञीदा आहिनि। कृष्ण भॻवानु, हिकिड़ा ब्रह्मा खे मञीदा आहिनि, हिकिड़ा न मञीदा आहिनि। बहरहाल साईं, नेक्स्ट असांजो सुवाल पुछो आहे, ॾाढो अजीब सुवाल आहे बाबा। हे सुवाल पुछो आहे आमिर अली, अलाए किथां पुछो अथई, यूनिवर्सिटी स्टूडेंट आहे, कॉलेज में आहे, किथे आहे मूंखे ख़बर कोन्हे, लिखियो बि कोन अथई। लिखे थो त वॉट वॉज द वर्क ऑफ गॉड आफ्टर एंड बिफोर क्रिएशन ऑफ दिस वर्ल्ड। सुवाल पुछियो अथई त हिन दुनिया ठाहिण खां अॻु ऐं हीअ दुनिया ठाहिण खां पोइ अलाह साईं जो कहिड़ो कमु आहे, हिन जो मतिलबु आहे कहिड़ो कमु कंदो आहे अलाह साईं। हीअ दुनिया ठाहिण खां अॻु छा कंदो हो ऐं जॾहिं हीअ दुनिया ठाहे छॾी हाणे छा कंदो आहे। हाणे आमिर अली अलाए नौजवान छेड़छाड़ी बि त कंदा आहिनि न, ईअं उर्दू में जंहिंखे चवंदा आहिनि टांग खींचना। तो साईं आमिर अली बाबा, इन कम जे लाइ हिकिड़ो कमु ज़रूरी आहे तमामु, इन सवाल जे जवाब लाइ, त अलाह साईं जी खोज लॻाइजे, ॻोल्हे हथु कजेसि, पोइ असांखे पतो पवंदो त हीअ दुनिया ठाहिण खां अॻु अलाह साईं छा कंदो हो ऐं हीअ दुनिया ठाहिण खां पोइ हाणे अलाह साईं छा थो करे। इन सवाल जे जवाब में इहो पहलू तमामु अहम आहे त जंहिं हस्तीअ जे बारे में तव्हां सुवाल पुछो आहे, उन हस्तीअ सां कॾहिं मिलो त सही, उन खां मालूमात हथु कयूं, उनखे किथे ॻोल्हियूं। के उनखे मंदरनि में था ॻोल्हिनि, के मस्जिदुनि में था ॻोल्हिनिसि, के गुरुद्वारनि में था ॻोल्हिनिसि, के कलीसाउनि में था ॻोल्हिनिसि, आहे किथे? अंदरि आईनो करे पिरीसो पसेज।
हो को वाढो या राज़ो त कोन्हे जो का बिल्डिंग ठाही उन खां पुछी चए त हीअ बिल्डिंग ठाहिण खां अॻु तो कहिड़ियूं कहिड़ियूं बिल्डिंगूं ठाहियूं ऐं हाणे तुंहिंजो कहिड़ो प्रोग्राम आहे, हाणे फ्लाई ओवर ठाहींदे छा कराची में? माण्हू त आहे कोन जंहिंसां तव्हां मिलो ऐं अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कयो। हुन में तव्हां जहिड़ी का सिफ़त ई कोन्हे माण्हुनि जहिड़ी। माण्हुनि हुनखे पाण वारी सिफ़तूं ॾेई छॾियूं आहिनि। जेकॾहिं पाण थो पोइ माण्हू थी पियो। ही नॉट माण्हू। वॾी ग़लती था कयो ज़िंदगीअ में तव्हां जॾहिं अलाह साईं खे माण्हू था सम्झो। वॾी भुल था कयो। तॾहिं सां बार बार चए त इंसानु खसारे में आहे, इंसानु नुक़सान में आहे। नुक़सान में इन करे आहे जो हुनजी सम्झाणी ॻाल्हि जे तह ताईं पहुचणु, उनजो रस्तो हुन सही पंहिंजे लाइ तजवीज़ न कयो। तंहिंजे करे अबा आमिर अली असां फ़क़ीरनि खे त इहा ई ॻाल्हि सम्झ में आई त हुनजे बारे में कंहिंखे का ख़बर कोन्हे। रुॻो हुनखे महसूसु करे सघिजे थो। हू हो, हू आहे, हू रहंदो। हू हो, हू आहे, हू रहंदो। जेकॾहिं हू न हूंदो त असां किथे हूंदासीं? इहो सिस्टम आहे सॼो जेको हले थो पियो। जीअं घणा ई दफ़ा, हिकु दफ़ो न पर केतिरा ई दफ़ा मूं सादके ने पेंटिंग या को बि असांजो खणो, असांजो मोहम्मद अली पंहिंजो सिंध यूनिवर्सिटी जो असांजो प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद अली असांजो भट्टी साहब ज़बरदस्त आर्टिस्ट, का पेंटिंग ठाही। उहा पेंटिंग हुई किथे, कहिड़े हंधि पई? भट्टी साहब काथे खाने में रखी हुई या कबट में लिकाए रखी हुई। उहा हुन में पंहिंजे वजूद में हुनजे अंदरि हुई। हुन हुनखे कैनवास ते पेंट कयो, ठाहे वरितईं। उहा हुनजी तख़लीक़ आहे, उहा हुनजी मख़लूक आहे। छा हुन पेंटिंग खे एतिरी ताक़त आहे जो कंहिंखे ॿुधाए सघे त भट्टी साहिब जो कदु हेतिरो आहे, बुत हेतिरो आहे, हिन ॻाल्हि ते ख़ुशि थींदो आहे, हिन ते नाराज़ थींदो आहे? हाउ इट इज़ पॉसिबल? कीअं पियो ॿुधाईंदी? सो बाबला असां जेका मख़लूक आहियूं, तख़लीक़ आहियूं, उन हेॾी वॾी क्रिएटर जी असांखे कहिड़ी ख़बर? हो त चए थो अंदरि आईनो करे प्रीस ऑफ पसेज। जेके ॼाण रखण वारा, जेके एनलाइटेंड माण्हू आहिनि, चवंदा उहो त अंदरि आहे तव्हांजे। तव्हांजो गाइड, तव्हांजो सूंहो, तव्हांजो क्रिएटर, तव्हांखे सम्झाइण वारो, सभु तव्हांजे अंदरि आहे। बसि पंहिंजे अंदर खे साफ़ सुथरो रखो, उन में उजालो कंदा रहो, उन में रोशनी कंदा रहो, उन में गंद न विझो। हसद, बुग़्ज़, कावड़, दुश्मनियूं, हुनखे बर्बादु करे छॾणु, इहे अंदरि हूंदी त पोइ अंदरि आईनो न थींदो ऐं न पिरी पसबो। नेक्स्ट क्वेश्चन। नेक्स्ट क्वेश्चन आहे साईं महरीन मीर। महरीन मीर उन पुछियो त सर, व्हाट इज सोसाइटी एंड हाउ टू वर्क फॉर सोसाइटी इन दिस टाइम? व्हाट इज सोसाइटी? सोसाइटी मुआशिरो। मुआशिरो छा आहे ऐं मुआशिरे जे लाइ हिन वक़्त में, हिन दौर में छा थो करे सघिजे? अमा महरीन, हे ई त वक़्तु आहे असली ख़ासि तरह सां जंहिंमें हिन मुआशिरे जे लाइ तव्हां जहिड़ी सोच रखो था, तव्हां जहिड़ा ऐं तव्हां जहिड़ियूं ॿाहिरि असां जूं धीअरूं भेनरूं, तव्हां घणो कुझु करे सघो थियूं। माण्हू मुंझी थो पए, दिलि नंढी थी वञेसि, मायूस थी थो वञे त साईं हेॾो वॾो गंद आहे दुनिया में, मुआशिरो हीअं पियो आहे, गंद में पियो आहे, मां अकेलो छा करे सघंदुसि? ओके, करेक्ट, तव्हांजी सोच बिल्कुलु करेक्ट आहे। त मां अकेलो छा थो करे सघां? करेक्ट। पर इहो मां या आऊं, इनखे सम्झो।
मां या आऊं पाण पंहिंजे ज़ात में हिकु टीचर बि थी सघे थो, हिकिड़ो गाइड बि थी सघे थो, हिकिड़ो रिफॉर्मर बि थी सघे थो। बाबा वाइंड अप कयूं, चवंदा वाइंड अप कयो। बसि इन सुवाल जो जवाबु ॾिए सां उहो रिसेस वटि बि या प्रोग्राम वाइंड अप थींदो, प्रोग्राम वाइंड अप थींदो। अच्छा, मूंखां विसरी वियो त हे जेको असां हिनखे मूं सम्झो त इहा रिसेस आहे, पर न, पोइ इहो 2 मिंट असां हलंदासीं अॻिते। त हिकिड़ो जुमिलो सुठो उहो खणी कंहिं बि ॿोलीअ जो हुजे, उनखे हीअं सां हंडायो, ईच वन, यानी तव्हां मां हिकु हिकु, जेको मूं चयो न मां या आऊं, जीअं असां इस्तेमालु कंदा आहियूं, अपर सिंध वारा मां चवंदा आहिनि, लोअर सिंध लाड़ वारा जेके आऊं चवंदा आहिनि। मां या आऊं, आहियां त अकेलो, पर उन सां गॾु इहो अंग्रेज़ी वारो जुमिलो आहे त ईच वन टीच वन। मां अकेलो हिकु माण्हू खे त पढ़ाए सघां थो न, जेकॾहिं सॼे मुआशिरे में जहालत आहे, पर मुंहिंजे पाड़े में मूंसां ॿारड़ियूं जेके मिलण अचनि थियूं, मां माहिरीन सां थो ॻाल्हायां। अणपढ़ियलनि घटि में घटि मां हिकिड़ी खे त पढ़ाए छॾियां, 2 अची वियनि थियूं, उन्हनि खे थोरो घणो शुद्ध बुद्ध तव्हां उन्हनि खे ॾियणु शुरू कंदो, उन्हनि जो इंट्रस्ट वधंदो पढ़ण में। पढ़णु शुरू कनि त लिखणु शुरू कंदियूं। अहिड़े नमूने तव्हां जेकॾहिं कंहिं ऑफिस में कमु कयो था, कंहिं इदारे में किथे कमु कयो था, त उते नाइब कासिद हूंदा आहिनि, तव्हांजा ड्राइवर हूंदा आहिनि, हेठियों कमु करण वारा हूंदा आहिनि, तव्हांजा बाथरूम साफ़ु करण वारा हूंदा आहिनि। उन्हनि मां तव्हां आइडेंटिफाई कयो त कहिड़ो माण्हू पढ़ण लाइ आमादा थिए थो, उनखे आमादा कयो। ईच वन टीच वन, इहा का हिकिड़ी थियरी नथो तव्हांखे मां ॿुधायां, का इहा थियरी आहे। इन ते मां ऐं मूंसां गॾु हिकु ॿिया ॼणा, ओपन यूनिवर्सिटी, पीपुल्स ओपन यूनिवर्सिटी, जंहिंजो जवलक नालो रखियो अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी, ऐं मां उनखे ओपन यूनिवर्सिटी चवंदो आहियां। उन में असां 3-4 दोस्तनि इन ॻाल्हि खे खयों त असां सॼो मुआशिरो त नथा सुधारे सघूं, पर ईच वन टीच वन, असां कंहिं हिकिड़े माण्हू खे त पढ़ाए सघूं था न। हिकु माण्हू खे पढ़ाए, मां मुआशिरे खे नथो पढ़ायां। नतीजो इहो निकितो जो ओपन यूनिवर्सिटी में असां नाइब कासिदनि खे, जंहिंखे पटेवालो ऐं चपरासी या छा छा चवंदा आहिनि, 5 ॼणनि खे अवा 1 मिंट वठंदासीं, बार बार चवंदा टाइम ख़तमु थो थिए, सॼी दुनिया टाइम ते ॿुधल आहे। सो उन्हनि खे असां पढ़ायो, मैट्रिक कराई, इंटरमीडिएट थिया, BA थिया, किन खे ॿिए हंधि नौकरियूं मिलियूं ओॾां हलिया विया, के MA ताईं करे यूनिवर्सिटीअ में लॻा रहिया। ऐं यूनिवर्सिटीअ में हींअर जॾहिं मूंखे रिटायर थिए काफ़ी अर्सो थी वियो आहे, पर मूंखे ख़बर आहे त उन्हनि छोकिरनि मां के सुठियुनि पोस्टुनि ते कमु था कनि पिया, ईच वन टीच वन ते, ईच वन टीच वन। सो मेहरीन पिकअप खणो, जेकॾहिं को तकलीफ़ में आहे, उनजी को नथो ॿुधे, त तव्हां उनजे लाइ दरख़्वास्त लिखी अथॉरिटीज़ खे मोकिलियो त फलाणी बेवा आहे, उनखे पेंशन मिलंदी हुई, पर पेंशन ॾियण वारो इदारो उनखे पेंशन नथो ॾिए, हू ॾाढी तकलीफ़ुनि में आहे, बुख थी मरे पई। तव्हां इहो करे सघो थियूं, तव्हां रुॻो इन हवाले सां सोचींदव, तव्हांखे राहूं खुली पवंदियूं तव्हांजे लाइ। हाणे प्रोग्राम त न आहे, असांजो क्लास रूम आहे, असां सिखंदा आहियूं वेठा, मां ईंदो आहियां तव्हां खां सिखंदो आहियां। ईंदड़ हफ़्ते वरी कुझु सुवाल गॾु थी विया आहिनि, सुवालनि जा जवाब ॾींदासीं। इन ई क़िस्म जा सुवाल हूंदा, इन ई क़िस्म जा जवाब हूंदा, वरी का राह खुली पवंदी, वरी का सम्झाणी हूंदी।